वफ़ाक़ी हुकूमत चूंडनि वारे केस ॿुधंदड़ सुप्रीम कोर्ट जी रुकनी बेंच ते बाज़ाब्ता एतराज़ वारे छॾियो आहे। अटॉर्नी जनरल उस्मान मंसूर अमान हुकूमत जी दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी आहे। चीफ जस्टिस अमृता बंदियाल, जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर जी सरबराही में बेंच केस न ॿुधे अटॉर्नी जनरल जो अहिड़ो चवणु आहे। वफ़ाक़ी हुकूमत चूंडनि वारो केस ॿुधंदड़ सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच ते बाज़ाब्ता एतराज़ वारे छॾियो आहे। अटॉर्नी जनरल उस्मान मंसूर अमान हुकूमत जी दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। चीफ जस्टिस अमृता बंदियाल, जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर जी सरबराही में बेंच केस न ॿुधे अटॉर्नी जनरल जो अहिड़ो चवणु आहे। वफ़ाक़ी हुकूमत चूंडनि वारो केस ॿुधंदड़ सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच ते बाज़ाब्ता एतराज़ वारे छॾियो आहे। अटॉर्नी जनरल उस्मान मंसूर अमान हुकूमत जी दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी आहे। अटॉर्नी जनरल जो चवणु आहे त चीफ जस्टिस अमृता बंदियाल, जस्टिस एजाज़ुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर जी सरबराही में बेंच केस न ॿुधे वफ़ाक़ी हुकूमत चूंडनि वारो केस ॿुधंदड़ सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच ते बाज़ाब्ता एतराज़ वारे छॾियो आहे।